कार इंतहाई सिंध जो अहम इशू सिंध जी कणक सिंध जो अटो इंतहाई अहम मामलो उन समूरे इन मामले सां हर फ़र्द जो तालुक़ मानी ऐं गभे जो ख़ासि तौर ते ग़रीब मिसकीन माण्हूअ जो त हमेशह टारगेट हमेशह उन तरफ़ ई हूंदो आहे तो पोरियो महिनत करे ऐं अटो वठे साई भाॼी वठे ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जो गुज़र सफ़र करे। नाज़रीन, असां अॼु इंतहाई सिंध जे अहम इशूअ ते ॻाल्हाईंदासीं, कणक ते ॻाल्हाईंदासीं, कणक जे फसल ते ॻाल्हाईंदासीं। हुकूमत पारां कणक जी ख़रीदारी हिन वक़्त ताईं शुरू न कई वई आहे। कणक जो फसल केतिरे वक़्त खां तयारु आहे। फूड सेंटर्स, कणक जी ख़रीदारी त हिकु तरफ़ रही, पर फूड सेंटर्स खे ई अञा ताईं ताला लॻल आहिनि। वापारी ज़ख़ीरो कंदड़ उहे सरगर्म आहिनि। सिंध जो शानदार कणक जो फसल आहे। उन फसल सां कहिड़ी दुश्मनी थी रही आहे, उन जे पुठियां मक़सदु आख़िर आहिनि कहिड़ा। 9 लख मेट्रिक टन अगरि उन जो हदफ़ हिन भेरे टारगेट मुक़ररु कयो वियो आहे, गुज़िरियल भेरे 14 लख मेट्रिक टन, उन जो हदफ़ उन जो टारगेट छो थो घटायो वञे। हेॾो वॾो फसल थियनि था, बम्पर फसल थियनि था, उन जो टारगेट घटाइण मां कहिड़ा मक़सद आहिनि, अॻियां हली कहिड़ी अटे जी खोट पैदा थींदी। ॿिया जेके सिंध जा फसल आहिनि उन्हनि जो जीअं तूरी आहे या ॿिया फसल आहिनि, उन्हनि जो मण जो जेको हिसाबु किताबु आहे उहो कणक खां वधीक रखियो थो वञे। उहे बि फसल आहिनि, पर कणक जेकी सिंध में तमामु वॾे मिक़दार में पैदा थींदी, उन सां इन क़िस्म जो हशर ॾिसी, मिसाल तौर ते असां अगरि ॻाल्हायूं था, ईअं ई चइजे त जीअं असीं घटि सम्झ वारा माण्हू अगरि इन ते ॻाल्हायूं, सम्झ खां बिल्कुलु घटि असांजे अकुल खां बि घटि थो रहे मामिलो, त हिकु तरफ़ असीं जॾहिं ॾिसूं था कणक जा गोदाम, उन्हनि में कणक ख़राबु थी रही आहे। मलीर जो मिसाल वठूं, 2 लख बोरियूं ख़राबु थी रहियूं आहिनि। ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में जामशोर जा कणक जा गोदाम आहिनि, दादू आहे, मुख़्तलिफ़ जेके ज़िला आहिनि, ख़ैरपुर आहे, उते कणक हिकु तरफ़ ख़राबु थी रही हुजे, उन जे भरपासे में जेके रहंदड़ वरी माण्हू 1 किलो अटे लाइ परेशान हुजनि, उन्हनि खे मानी ॻभे लाइ उहे परेशान हुजनि, ऐं ॿिए तरफ़ कणक ख़राबु थिए, त इन मंतक या अहिड़ा फ़ैसिला सम्झ खां ॿाहिरि हूंदा आहिनि। आख़िर इहे कहिड़ा फ़ैसिला आहिनि जेके अवाम जे अटे लटे अझे ऐं कपिड़े सां ॻभे सां लाॻापियल न हुजनि, ऐं उन्हनि खे को फ़ाइदो न पहुचे, त उहे कहिड़ियूं पॉलिसियूं आहिनि त हिकु तरफ़ कणक जी हिन वक़्तु ख़रीदारी सिंध में शुरू न थी आहे। असीं इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध हुकूमत जो फ़ैसिलो हो 20 मार्च खां कणक जी ख़रीदारी, हाणे अप्रैल तरफ़ अगरि वञे थो मामिलो त कणक जी सूरत हाल छा हूंदी, वापारी इन हवाले सां कहिड़ियूं हिकमत अमलियूं पॉलिसीज़ ठाहिनि था त कीअं फुरलुट कजे। इन समूरे मामले ते या कणक जो फसल जो आख़िर मुस्तक़बिल बीहंदो किथे, इन समूरे मामले ते ऐं फूड डिपार्टमेंट ते, इन समूरनि ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। इंतिहाई इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे जॉइन कयो आहे नबी बख़्श सठियो साहिबु, आबादगार अॻुवाण आहिनि, हमेशह असांखे वक़्तु बि ॾींदा आहिनि ऐं हिन अहम मामले ते तमामु घणी ॼाण बि रखनि था। नबी बख़्श साहिबु, तव्हांखे वेलकम था कयूं। सगीर चांडियो KTN न्यूज़ जो रिपोर्टर, उन बि असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे। वहीद मुराद सियाल मलीर जो रिपोर्टर, उन बि असांखे जॉइन कयो आहे। जॾहिं त निज़ाम शेख दादूअ मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर, उन बि जॉइन कयो आहे। ऐं ख़ादिम जुणे जो ख़ैरपुर मां असांजो रिपोर्टर आहे, उन बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे वेलकम था कयूं। तव्हां सभिनी रिपोर्टर दोस्तनि जी इजाज़त सां नबी बख़्श साहिब सां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कयूं। आबादगार आहिनि असांजा, आबादगार हमेशह परेशान थो रहे, ॿोॾूं हुजनि, ॿोॾुनि खां पोइ अगरि ज़मीन बहितर थिए, फंडिंग थिए, पैसा अचनि, उन बावजूद बि तमामु घणो आबादगार छो आख़िर परेशान आहे। नबी बख़्श साहिबु, 9 लख मेट्रिक टन कणक जो हदफ़ रखियो वियो आहे, सेंटर्स जी छा सूरत हाल आहे, आबादगारनि खे बारदाणो मिलणु शुरू थियो आहे, तव्हांखे छो जो इन में समूरे मामले में तव्हां आहियो, पाण कारोबार बि कयो था, ज़मीनदार बि आहियो, कीअं था हिन भेरे वारी पॉलिसीज़ खे ॾिसो? महिरबानी असलम साहब, KTN जी महिरबानी। तव्हां सदाईं ज़मीनदारनि जे हर मसइले ते अॻुभरा हूंदा आहियो। तव्हांजो चैनल, तव्हांजा प्रोग्राम, तव्हां ख़ासि करे कणक जी जेका सूरत हाल आहे तव्हां पंहिंजे इंट्रो में ॿुधाए छॾियो। सिंध जो पूरे पाकिस्तान जो अहम तरीन फसल आहे। इहो खुराक जी फूड सिक्योरिटी जो अहम ज़रियो आहे। सॼे पाकिस्तान में त तक़रीबन 1 करोड़ 60 लख एकड़नि ते कणक पोखबी आहे, पर ख़ाली सिंध में असलम साहब 30 लख एकड़नि ते पोखबी आहे, जंहिंजो एवरेज जेका पैदावार हूंदी आहे उहा 50 खां 55 लख टन हूंदी आहे। गवर्नमेंट जी सदाईं रुगो हिन पीस पार्टी न, बल्कि हर गवर्नमेंट जी जेके 70-76 सालनि में आई उनजी पॉलिसी इहा हूंदी आहे त बाबा जेतिरी प्रोडक्शन थींदी कणक जी उनजो 1/4 सूबाई हुकूमत ख़रीद कंदी आहे। पंजाब जी पंहिंजे सूबे में, सिंध जी पंहिंजे सूबे में। हाणे जेकॾहिं 55 लख टन
सिंध में एक्सपेक्टेड आहे प्रोडक्शन कणिक जी, त उनजो चोथों हिसो ख़रीद करणो पवंदो, उहो तक़रीबन 13-14 लख टन अचे थो। गुज़िरियल साल 14 लख टन हिननि कयो टारगेट, उनखां पोइ उन खां पहिरीं 13 लख टन जो हो। गुज़िरियल साल हिननि 13.5 लख ख़रीद कयो, उन खां पहिरीं 12 लख, हींअर वरी 9 लख टन कयो अथनि। उन में बि ऐलान इहो कयो अथनि त जेको आहे सो 20 मार्च ते ख़रीदारी शुरू कंदासीं। वज़ीर आला साहिब ऐलान कयो काबीना, इहो 15 मार्च जो ऐलान हो। पर अॼु जेको आहे 27 मार्च आहे, अञा ताईं न ख़रीदारी मर्कज़ खुलिया आहिनि, न बारदानो ते अवेलेबल आहे, न ई वरी पैसा बैंक में आया आहिनि। छो जो जिते ख़रीदारी थींदी आहे उन इंस्पेक्टर जे नाले उन मक़ामी बैंक में खातो खुलंदो आहे, ज़मीनदार कणिक खणी ईंदो, उन जी जेका आहे त कणिक सप्लाई कंदो, उनखे वोच ठाहे ॾींदा। हाणे 9 लख टन हिननि छो कयो आहे, जॾहिं त हिन साल प्रोडक्शन 55 लख न बल्कि चवंदा 60 लख टन जेको आहे कणिक जी पैदावार थींदी ख़ाली सिंध में, छो जो मौसम सुठो। इन जे करे चवंदा त 9 लख टन जो टारगेट रखियो त हिननि वटि अञा ताईं 4 खां 5 लख टन कणिक गोदामनि में पई आहे, जेका जॾहिं अटे जो रेट असलम साहिब मार्केट में हलियो पियो 160 रुपया 170 रुपया, हिननि वटि कणिक पई, हिननि फ्लोर मिल वारनि खे विकी कोन्हे। जेकॾहिं उहा विकंदा, जेका हिननि 100 रुपया किलो ख़रीद कई, उहा जेकॾहिं 100 रुपया किलो फ्लोर मिल वारनि खे ॾींदा त अटो माण्हू खे 110-15 रुपया मिले। उहा कणिक हाणे उहा ख़राब पई थिए। ख़राब छा पई थिए, बल्कि असांजो त इहो अंदाज़ो आहे, ख़दशो आहे त इहा हिननि विकिणी छॾी हूंदी, हिन में शायदि रुगो मिटी भरियलु हूंदी। हाणे हींअर सूरत हाली आहे त 20 मार्च वारा सेंटर कोन खुलिया, ऐलान 15 मार्च ते थियो, अञा ताईं का चुरपुर कोन्हे। 4000 सरकारी रेट आहे हींअर प्राइवेट मार्केट में जेको कणिक ख़रीद कई पई वञे, वापारी ख़रीद कनि पिया, उहा 3200 खां 3300 रुपया फी मण, जंहिंमें कणिको कटीनि पिया, ॿियो करे एवरेज ज़मीनदार खे वञी 3200 रुपया फी मण पियो मिले। यानी सरकारी रेट 4000 मिलनि पिया, 3200 रुपया 800 रुपये जो नुक़सानु। उन खां पोइ इहा साॻी जॾहिं कणिक, छो जो सिंध में कणिक 20 फरवरी खां लहण शुरू थिए थी। 20 फरवरी में उमरकोट मीरपुखास में, उन खां पोइ वरी 1 मार्च खां टंडोमाण खान तिजावल इन इलाइक़नि में कणिक अचणु शुरू थींदा। हाणे लोअर सिंध में 15 अप्रैल ताईं असलम साहिब मीरपुखास, हैदराबाद डिवीज़न जो ख़ासि करे ही जेके 4 ज़िला आहिनि, टंडोमाण खान, टंडो अलायार, मटियारी, हैदराबाद, इन में जेको आहे 15 अप्रैल ते कणिक ख़तमु थी वेंदी आहे। पोइ वरी अपर सिंध में जेकॾहिं 5-6 अप्रैल ते खुलंदी, डेफिनेटली इहा जेका कणिक वापारियुनि वटि आई आहे, जेका 3200 रुपये मण वरिती आहे वापारी, उहा वापारी बारदानो जेको आहे फूड सेंटर तां वठी उहो वापारी 4000 रुपये विकिणंदा। यानी गवर्नमेंट खे नुक़सानु जेको थियो, जेको ज़मीनदारनि जे नाले में इहा स्कीम आई, या जेको आहे कणिक ख़रीदारी जो टारगेट मुक़ररु कयो, ज़मीनदार खे फ़ाइदो कोन थियो, ज़राअत खे फ़ाइदो कोन थियो। वॾी ॻाल्हि इहा जेकॾहिं 2500 रुपया असलम साहिब जेकॾहिं कणिक असांजी हींअर ख़रीद कई पई वञे, त उहो थिए थो 80 रुपया किलो कणिक जो। पोइ तव्हां अटो भला 90 रुपये में विकिणो, त अटो साॻियो अॼु बि तव्हां पोइ मार्केट में वञो 130 खां 40 रुपया किलो कणिक जो विकाम। यानी ज़मीनदार खे नुक़सानु, हारी खे नुक़सानु। उन खां पोइ जेको ख़रीदार आहे, कंज़्यूमर आहे, उहो सॼो मुल्क जो जेको माण्हू आहे कणिक जो अटो खाए थो, डबल रोटी खाए थो, बिस्कुट खाए, उनखे हिकिड़े टके जो रिलीफ कोन्हे। नुक़सानु जेको आहे ज़मीनदार जो, ज़राअत जो, मुल्क जो थिए पियो, ऐं जेको रिलीफ माण्हुनि खे मिलणु घुरिजे उन में टके में पोइ जेको आहे फ़ाइदो ॾियण लाइ तयारु कोन्हे। असांखे त इहो ख़दशो आहे त 9 लख टन जेको न मुकिरे, इहो आउं सम्झां थो 5-6 लख टन शायदि मुश्किल सां ख़रीद करा। छो जो हिकिड़ो त हिन वटि पैसा कोन्हे, ॿियो वरी हिनखे ख़दशो आहे त जेका स्टॉक पई आहे उहा जेका आहे गोदामनि में गुंजाइश कोन्हे, इन जे करे शायदि 5 खां 6 लख टन ख़रीद कंदा, बाक़ी ॿी ख़रीद बि कोन कंदा। इन जे करे हे जेके पॉलिसियूं आहिनि, न ज़मीनदार दोस्त आहिनि, न ज़राअत दोस्त आहिनि, न ई जेको मुल्क दोस्त आहिनि। इहे सिर्फ़ु वापारी दोस्त आहिनि, ऐं उहे जेको ऑफिसरनि जे फ़ाइदे वारियूं स्कीमूं आहिनि। इहे जेके आहिनि बारदाने जा कट्टा, इहो फ़ी कट्टो जेको 200 रुपया विकिणंदा, उन में फूड वारा बि कमाईंदा, असांजा जेके सियासी बाज़ार माण्हू हूंदा उहे बि कमाईंदा। न ज़राअत खे फ़ाइदो, न कंज़्यूमर खे, न कंहिंखे फ़ाइदो थींदो। इन जे करे तमामु इन जो नतीजो थींदो असलम साहिब, जेकॾहिं हींअर असांखे 3200 रुपया कणिक वञे पई, असां त डिमांड कई पई, जे बराबरि एग्रीकल्चर वारनि ॿियनि तंज़ीम में त घटि में 5000 रुपया मण करियो, छो जो असांजी कास्ट वधी आहे। DAP असां 15000 में वरितो आहे, यूरिया 6000 में। त इन जो नतीजो थींदो त ईंदड़ साल शायदि इहा कणिक जी पोखी घटि थिए, ऐं माण्हू जेको आहे सो कणिक घटि पोखींदासीं। जॾहिं घटि पोखींदासीं, जेकॾहिं 30 लख एकड़ त हींअर पोखी आहे, ईंदड़ साल सिर्फ़ु जेकॾहिं 5 लख एकड़ बि जेकॾहिं घटि पोखी वई, त वरी इहो साॻियो बहिरान थींदो। साॻी कणिक जेका 2025 में मार्केट में ईंदी, अटो वरी 200 रुपया थी वेंदो। पोइ वरी गवर्नमेंट वरी जेको आहे 20-25 अरब रुपया ख़र्च करे कणिक घुराइण ते। त इहो सॼो हिकिड़ो साइकिल आहे, जंहिंमें फ़ाइदो सिर्फ़ु चंद 100 माण्हुनि खे पहुचे थो, जंहिंमें वापारी ऐं सियासी माण्हू हूंदा आहिनि, ऐं ब्यूरोक्रेसी हूंदी आहे, बाक़ी आम माण्हू, कंज़्यूमर, हारी, ज़मीनदार। असलम सां ॿी ॻाल्हि ॿुधाए, 30 लख एकड़ ते कणिक पोखिजे थी, त हुन में फ़ी एकड़ जे पोयां मिनिमम जेको आहे
त 5 माण्हुनि जी रोज़ी ऐं मज़दूरी लॻल हूंदी आहे, यानी 30 लख माण्हू ज़रबिया 1.5 करोड़ माण्हुनि जी सही सिधी रोज़ी हिन सां लाॻापियल आहे। इन में जेको आहे सो 1.5 करोड़ माण्हुनि जो 100% नुक़सानु थींदो ऐं कंज़्यूमर जेको ख़रीदार आहे अचे जो हुनखे घणो ई नुक़सानु थींदो। बिल्कुलु बिल्कुलु नबी बख़्श साहब, बिल्कुलु ठीकु था चओ। नई हुकूमत, वॾो वज़ीर, नई वज़ारत सभु ही ॿुधी रहिया आहिनि त कहिड़ियूं ही पॉलिसीज़ आहिनि। नई हुकूमत अवाम मैंडेट ॾिनो आहे त अहिड़ियूं पॉलिसियूं हुजनि, अवाम दोस्त पॉलिसियूं, ज़रात दोस्त पॉलिसियूं हुजनि, जंहिंसां हाणे जीअं नबी बख़्श साहब चई रहिया आहिनि त अगरि फसल कणिक जो पोखी घटि करे छॾींदो आबादगार, अगरि अहिड़ियूं पॉलिसियूं रहियूं त लाज़मी आहे त कणिक जी खोट पैदा थींदी, अटे जी खोट पैदा थींदी, अटो महांगो थींदो, सॼो जो सॼो बोझ वञी अवाम ते पवंदो। त अहिड़ियुनि पॉलिसियुनि जे करे अवाम भोॻे थो। सगीर साहब, ही तव्हां नबी बख़्श साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो, तव्हां सॼो ख़ुराक खाते खे ॾिसो बि था, कहिड़ियूं हिन भेरे हिन साल कहिड़ियूं पॉलिसियूं ख़ुराक खाते ठाहियूं आहिनि, कणिक जी ख़रीदारी जे हवाले सां केतिरो टारगेट आहे, कहिड़ो कहिड़ो उन्हनि निज़ाम ऐं इंतिज़ामु कयो आहे? बड़ी महिरबानी असलाम। ख़ुराक खातो असल में हिकिड़ो करप्ट डिपार्टमेंट बणिजी चुको आहे ऐं हर साल इन जो कमु आहे त ही कणिक जी ख़रीदारी कंदा ऐं अटे ऐं कणिक जे हिन रेट खे जेको आहे मेंटेन कंदा। पर इन कणिक जी प्रोक्योरमेंट खे जेको आहे उन्हनि हिकिड़ो कारोबार ठाहे छॾियो आहे। हर साल कणिक जी ख़रीदारी जे हदफ़ सां गॾु हिननि हिकिड़ो करप्शन जो टारगेट बि जेको आहे उहो ठाहे छॾियो आहे। हाणे हीअं आहे जो हर साल 140 अरब रुपया जेके आहिनि ही कर्ज़ वठी कमर्शियल बैंकनि खां ही कणिक ख़रीदारी कंदा आहिनि। 14 लख मैट्रिक टन हर साल जेको आहे हिननि जो टारगेट हुजे थो ऐं हिन भेरे 14 लख बजाए हिननि 9 लख मैट्रिक टन कणिक ख़रीद कंदा, इहो हिननि जो टारगेट आहे। त इन्हनि जो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त 5 लख मैट्रिक टन इन्हनि वटि कणिक ऑलरेडी पई आहे, बाक़ी 9 लख मैट्रिक टन ही कणिक ख़रीद कंदा। हाणे असल में थिए ईअं पियो, कणिक जी ख़रीदारी इन करे लेट थिए पई जो ही गुज़िरियल 2-3 सालनि खां ही नाकाम वञनि पिया, कणिक जो जेको ख़रीदारी जो जेको हदफ़ आहे उहो मुकमल न पिया कनि। गुज़िरियल साल जेको 2023 में हिननि 14 लख मैट्रिक टन कणिक जी ख़रीदारी जो हदफ़ रखियो, 7,70,000 मैट्रिक टन ही कणिक ख़रीद करे सघिया ऐं उन्हनि खे हिकिड़ो जेको आहे हिकिड़ी खुली छूट ॾिनी वई त तव्हां ज़ख़ीरा अंदोज़ी करे सघो था ऐं सॼी जेका कणिक आहे उहा कराची तव्हां शिफ्ट करे सघो था। ईअं ई इन हिकु साल वरी पहिरीं वरी बाद में असां उनखां अॻु ईंदासीं त 2022 में बि जॾहिं ही बोर्ड जो साल हुयो, 2022 में बि 14 लख मैट्रिक टन कणिक जो जेको टारगेट हुयो, उते बि इहो 9 लख मैट्रिक टन कणिक जेका आहे उहा ख़रीद कई वई। त उते वरी तमामु जेको आहे उहो मसइलो थी वियो, कणिक जो जेको आहे उहा शार्टेज थी वई, अटे जो रेट जेको आहे उहो चढ़ी वियो, हिकु बोर्ड हुई ऐं ॿियो वरी कणिक जेका आहे उहा ख़राबु थी वई, त उन में तमामु घणो मसइलो पैदा थियो। पोइ पास्को खां इन्हनि कणिक ख़रीदारी इन्हनि खे करणी पई। त हर साल ही कणिक जो जेको हाणे हिन साल जेको आहे तक़रीबन 100 अरब रुपया जेके आहिनि उहे ही वठंदा कर्ज़, जेका समरी जेका उहा CM मंज़ूरु कई आहे 100 अरब ऐं 121 अरब रुपया हिननि ते पहिरीं कर्ज़ु आहे। 121 अरब रुपया इहो कर्ज़ु चढ़ियो कीअं आहे, इहो हिकिड़ी वरी ॿी नई कहाणी आहे। अगरि सही नमूने सां हिननि जी जांच थिए त तमामु वॾा उहे वज़ीर ऐं सेक्रेटरी जेके आहिनि उहे जेल वञी सघनि था। त 121 अरब रुपयनि जो ख़ुराक खाते ते कर्ज़ु चढ़ी वियो आहे ऐं वरी हाणे 100 अरब रुपयनि जी कर्ज़ु वठी करे ही कणिक ख़रीदारी कंदा, यानी 221 अरब रुपया जेके आहिनि उहो सिंध जे ख़ुराक खाते ते कर्ज़ु चढ़ी वियो आहे। गुज़िरियल साल जी पाण ॻाल्हि कंदासीं त 25 फेबरवरी खां सिंध जे जेको आहे उहो हैदराबाद डिवीज़न जे वारनि ज़िलनि में कणिक जी ख़रीदारी जो बाक़ाइदा अमल शुरू थियो हुयो, नोटिफिकेशन थी वियो त 25 फेबरवरी खां इहो अमल शुरू थियो। बाक़ी जेके रहिजी वियल ज़िला आहिनि यानी 2023 में यानी लाड़काणो, कंबर शिदात कोट, इन पट्टी जा, त बाक़ी उहो 10 ज़िला जेके आहिनि उहे पहिरीं मार्च खां शुरू थी वियो। हाणे उहो अप्रैल त ठहियो, मार्च ठहियो, हाणे वञी उहो जेको आहे ही तमामु लेट थी वई आहे कणिक जी ख़रीदारी ऐं वरी हाणे सां ई उहे स्कैंडल शुरू थी विया आहिनि। ताज़ो ई काल जेको आहे उहो हिकिड़ो स्कैंडल साम्हूं आयो आहे त 42,000 बोरियूं जेके आहिनि उहे ख़ैरपुर ज़िले मां ग़ाइबु थी वियूं आहिनि। उतां जे DFC खे जेको आहे उन्हनि मुअतल करे छॾियो आहे ऐं उतां जे फूड इंस्पेक्टर ऐं फूड सुपरवाइज़र खे बि मुअतल कयो वियो आहे।
हर साल हर साल ही 2 खां 3 अरब रुपयनि जी ही कणिक गायब कनि था। ताज़ो ई निगरान हुकूमत हिकिड़ी CMIT जे चेयरमैन खे इहो टास्क ॾिनो त जेकी 2022 में कणिक ख़राबु थी हुई इन जी जांच करे ॾिनी वञे त छा वाकई इहा कणिक ख़राबु थी हुई या हिननि ख़राबु करे इहा कणिक खपाए छॾी आहे। पोइ उन रिपोर्ट में इहा तस्दीक थी आहे त 3 अरब 22 करोड़ रुपयनि जी हिननि कणिक ख़राबु ॼणाए करे हिननि खपाई आहे। मलहीर ज़िले में बि अटकल 1.5 खां 2 अरब रुपयनि जी हिननि कणिक उते बरसाति में हिननि ख़राबु ॼणाई। हालांकि उते जॾहिं इंस्पेक्शन टीम वई त उते कणिक का ख़राबु हुई कान ऐं हिननि ख़राबु ॼाणाए करे उहा कणिक जेका आहे मार्केट में खपाई। त उनखां अॻु जेकॾहिं अञा गुज़िरियल साल जी ॻाल्हि कंदासीं 2023 में उते बि 2.25 अरब रुपयनि जी कणिक गायब थी। यानी हिकिड़ो हिननि टारगेट ठाहे छॾियो आहे त 2 खां 3 अरब रुपयनि जी कणिक हर साल गायब थिए थी। नतीजो इहो निकिरे थो त हिकिड़ो 12 ग्रेड जो फूड सुपरवाइज़र उनखे सिर्फ़ु नौकिरी मां बरतरफ़ कयो वञे थो। 1.5 खां 2 अरब रुपयनि जी करप्शन जे हिकिड़े इल्ज़ाम हेठि आयल हिकिड़ो नंढड़ो कामोरो उनखे रुगो नौकिरी तां बरतरफ़ करणु इहा सज़ा जेका आहे उहा काफ़ी न आहे ऐं हिकिड़ी वॾी प्लानिंग तहत हिकिड़े सिस्टम तहत माना हुआ इहा सज़ा त उहो दिलि खोले क़बूल कंदो न त उनजी पघार केतिरी आहे, पेंशन केतिरी ठहंदी अगरि 1.5 अरब रुपए जी करप्शन करे। ताज़ो ई हिननि 12 कामोरा जेके आहिनि उहे हिननि नौकिरियुनि तां बरतरफ़ कया। शहीद बेनज़ीराबाद जो हिकिड़ो फूड इंस्पेक्टर हुयो उन ते 1 अरब 18 करोड़ रुपयनि जी करप्शन गायब करण जो इल्ज़ाम हुयो। उनखे फ़क़ति सज़ा इहा ॾिनी वई त उहो नौकिरियुनि तां बरतरफ़ थी वियो। त ईअं हिकिड़े हर साल 12 कामोरा, कॾहिं 20 कामोरा, कॾहिं वरी 70 कामोरा, कॾहिं उन्हनि खे शोकास मिले थो, कॾहिं उहे नौकिरियुनि तां बरतरफ़ थियनि था। हर साल इहा गेम जेका आहे उहा हलंदी रहे थी। हैरान कुन कहाणियूं आहिनि, बिल्कुलु इंतिहाई ख़तरनाक, सॼे समाज लाइ ख़तरनाक आहिनि। नाज़रीन तव्हां इहे सभु शयूं ॿुधी रहिया आहियो त केॾो न ज़ुल्म थिए थो इदारनि जे अंदरि। हिकिड़ा डिपार्टमेंट्स ठहियल आहिनि, उनजी अरबे रुपया बजट आहिनि ऐं उहे डिपार्टमेंट उहे वरी कर्ज़ी बि थी वञनि था। निज़ाम दादूअ जी छा सूरत हाल आहे? हिते दादू उनजे भरपासे में कणिक जी ख़रीदारी छा शुरू थी सघी आहे? जी बिल्कुल असलम हैदर, सिंध जो जेके आबादगार ऐं ज़मींदार जूं जेके दानूं आहिनि उहे साॻियो मुंहुं जेको आहे साॻी तकलीफ़ दादू ज़िले जे ज़मींदार आबादगार जी आहे त हिते खुराक खातो नज़र नथो अचे। हिते सेंटर खुली न सघिया आहिनि ऐं दादू समेत सॼे ज़िले जे चइनी तालुकनि जोही, मेहड़, खैरपुर, नाथन शाह, दादू हिते 30 सेंटर खोलिया वेंदा आहिनि जिते कणिक जी ख़रीदारी थींदी आहे। 9 लख कणिक जेका आहे हर साल ख़रीद थींदी आहे, पर हिन वारे टारगेट घटाए 6 लख जेको आहे बोरियूं कणिक जूं टारगेट रखियो वियो आहे दादू ज़िले जो। पर बदकिस्मतीअ सां हिन वक़्त ताईं कणिक जी ख़रीदारी शुरू न थी सघी आहे, जंहिंजे करे बम्पर फसल जेको दादू ज़िले जो लथो आबादगार ज़मींदार ख़ुशि हुया त हुननि खे फ़ाइदा थींदा। पर हिन वक़्तु हू फुरजी ऐं लुटिजी रहिया आहिनि। वापारियुनि वटि मुनाफ़ाखोर ज़ख़ीरा अंदाज़ जेके वापारी आहिनि उहे यकीनन इंतिज़ामिया जे ऐं वक़्त जे सरकार सां मिली भगत करे उहे सड़बियुनि सिफ़ारिशुनि ते उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई न थींदी आहे। इन जे करे सीज़न जेका कणिक जी आहे उहा आबादगार ऐं हारीअ जी ख़ुशी हूंदी आहे, बटाई थींदी आहे। त पुराणे ज़माने खां वठी ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि आबादगार ऐं हारी त बटाई थींदी, असांजा काज थींदा, असांजूं शादियूं थींदियूं, असांजूं बचनि जूं जेके आहिनि ख़ुशियूं थींदियूं। पर बदकिस्मतीअ सां उन्हनि खे मथे ते हथ आहिनि त हिन वक़्तु उन्हनि खे अघु जेको आहे फसल जो नथो मिले, सरकारी जेका आहे ख़रीदारी शुरू न थी आहे, जंहिंजे करे 500 खां 1000 रुपया घटि अघ ते जेका आहे कणिक वापारियुनि वटि खानगी दुकानदारनि खे विकिरो करण ते मजबूर आहिनि, छो त कणिक जो फसल लही वियो आहे, उनखे ॿ हफ़्ता थी विया आहिनि। मार्च जे पहिरें हफ़्ते में जेको आहे कणिक जी ख़रीदारी शुरू थी आहे, पर मार्च महीनो ख़तमु थियण वारो आहे, अञा का ख़रीदारी शुरू न थी सघी आहे, जंहिंजे करे करोड़े रुपयनि जो जेको आहे नुक़सानु थी रहियो आहे आबादगार खे दादू ज़िले में। हारियुनि खे हू ॿुधाइनि था त असां महांगाई इंतिहा ते आहे, त भाण महांगा, ॿिज महांगा, पाणी आहे कोन, हू ट्यूबवेल, पेट्रोल, डीज़ल ते मशीनूं हलाए ज़मीनूं आबाद कनि था। पर जॾहिं उन्हनि जी सीज़न अचे थी, उन्हनि जी ख़ुशीअ जो मौक़ो हुजे थो त उन्हनि खे फसलनि जा अघ नथा मिलनि। न रुगो कणिक, पर तव्हां ॾिसंदव साड़ियुनि जा अघ, कमंद जो अघु, सब्जियुनि जा अघु, वक़्त सिर जेको फसल थिए थो हुनजा अघ नथा हुजनि। जॾहिं हू घटि अघ ते फसल आबादगार ज़मींदार विकिरो कनि था मजबूरीअ मां,
त वरी पोइ अॻु वधी था वञनि। हम्म, त ही जेका आहे प्लानिंग जी खोट आहे, सरकार जी जेका आहे जेके ग़लति पॉलिसियूं आहिनि, जंहिंजे करे आबादगार भोॻे थो, ज़मीनदार त भोॻे थो, पर कणिक जी खोट जो जेको बहिरान पैदा थींदो, अटे जो जेको बहिरान पैदा थींदो, अटे जो अघ जेके आसमान सां ॻाल्हियूं कंदा, त उहो सॼो जेको महांगाई जो भार आहे, महांगाई जो जेको तूफ़ान आहे, उहो आम माण्हूअ ते, आम पोरियत, मिसकीन, जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे भोॻनि था। आबादगार हारी त भोॻे ई भोॻे थो, पर उहो सॼो जेको आहे अज़ाब आम माण्हू भोॻे थो। बिल्कुलु। हिन वक़्तु ख़रीदारी कणिक जी न थी सघी आहे ऐं एजेंट माफ़िया ज़मीनदार सां जेके वापारी जेके आहिनि घटि अघ ते ख़रीदारी कनि था, जंहिंजे करे उन्हनि खे किरोड़नि जो नुक़सानु आहे, उहो दाऊं कनि था, बेयारो मददगार आहिनि। त सरकार इंतिज़ामिया का नाले शइ नज़र नथी अचे, का चुरपुर नज़र नथी अचे। न रुॻो ख़रीदारी में घटि अघ मिलण ते आबादगार ज़मीनदार ऐं आम माण्हू खे महांगाई जो भार कुल्हनि ते खणणो थो पए, पर बदकिस्मती चइजे या हेठि खां मथे ताईं जेका मशीनरी आहे उन्हनि जी मिली भगत आहे। बोड आई जेका गुज़िरियल साल, उन में खैरपुर नाथन शाह में जेका 40,000 कणिक उते पियल हुई बोरियूं, त उहे उतां गाइब कयूं वयूं, उहे विकिरो कयूं वयूं, किरोड़े रुपयनि जो स्कैंडल साम्हूं आयो, पर ऑफिसरनि इहो ॼाणाए छॾियो त उहे बोर्ड में ॿुॾी वयूं। पर हू CCTV फुटेज या ॿिया जेके सोशल मीडिया ते वायरल थियूं ॻाल्हियूं, उहे वापारियुनि जे मिली भगत सां उतां जे मक़ामी अमलदारनि विकिरो करे छॾी कंदे ऐं ॼाणायो वियो त उहो कणिक ॿुॾी वई, ख़राब थी वई। त इहा जेका रिश्वत बाज़ारी, चोर बाज़ारी, जेका करप्शन आहे, उन बेड़ो ॿोड़े छॾियो आहे खुराक खाते जो। खुराक खातो माना त हूंदो आबादगारनि ऐं ज़मीनदारनि जी सीज़न आहे, पर सीज़न ऑफिसर हेठि खां मथे ताईं कमाइनि था। इहे इल्ज़ाम लॻाइनि था आबादगार ऐं हारी त खुराक खातो ऑफिसरनि जो ऐं वॾनि माण्हुनि जो, वापारियुनि जो कमाई जो ज़रियो आहे, पर आबादगार ऐं हारी परेशान आहे, हैरान आहे। बिल्कुलु सही था चओ तव्हां त खुराक खातो उन्हनि ई ऑफिसरनि जी खुराक बणिजी वियो आहे। उहो ई ऑफिसर फ़क़ति पंहिंजा ईअं चइजे त पंहिंजी ज़िंदगियूं, पंहिंजो फ्यूचर, सभु शइ आवाम जेको खुराक खाते जे आसिरे आहे उहो परेशान आहे, आबादगार परेशान आहे। वही तव्हां मलीर खे हमेशह रिपोर्ट बि कंदा रहो था कणिक जी गोदामनि जी, त कणिक जे गोदामनि में हिन वक़्तु छा उतां जी पोज़ीशन आहे, ऐं इहो बि ॿुधाईंदव त किथां किथनि कहिड़नि ज़िलनि मां कणिक मलीर जे गोदामनि में पहुचे थी ऐं उतां जी पॉलिसीज़ आहिनि हिन वक़्तु कहिड़ियूं आहिनि? असलम भाउ, जीअं भाउ सगीर चयो, भाउ निज़ाम चयो, जीअं दोस्त आबादगार हुन चयो, त हीअ तमामु वॾी ख़तरनाक ऐं भवाइती सूरत हाल आहे। कंबर शहदाद कोट, शहीद बेनज़ीराबाद ज़िलो, नौशरो फेरो ज़िलो, दादू, खैरपुर, सखर खां जेका बि सॼी कणिक ईंदी आहे, फूड डिपार्टमेंट जा मलीर जे मंज़िल पंप ते लांडी जो इलाइक़ो सॾिबो आहे, उते 3 गोदाम आहिनि, 1, 2, 3 गोदाम आहिनि, जिते जेको गोदाम नंबर 1 आहे उन में 5 लख, गोदाम नंबर जेको 2 आहे उन में 5 लख, ऐं जेको गोदाम नंबर 3 आहे उहो तमामु वॾो गोदाम आहे, उन में 12 लख जेको आहे उते कणिक ई जेको आहे रखी सघंदा आहिनि। हिन वक़्तु बि जेको असां कल्ह बि विया आहियूं, KT न्यूज़ टीम वई आहे, मुसलसल असां उते वञूं था, त हिन वक़्तु जेको उते सूरत हाल आहे त 18 लख जे लॻभॻि जेके आहे उते कणिक जूं बोरियूं उते पयूं आहिनि हींअर बि, ऐं उते 2 खां 2.5 लख जेका बोरियूं आहिनि उहे इंतिहाई ख़राबु आहिनि, खुलियल आसमान में पियूं। जीअं भाउ सगीर ॿुधायो त एॾी वॾी नाअहली आहे, मतिलबु जेको आहे सो नाअहली ऐं करप्शन सिधी, त कणिक जेका ख़राबु थिए थी उन में उहे वारे वारे सां जेको ऑफिसरनि खे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर लॻाए वञे थो, डिप्टी डायरेक्टर हुनखे लॻाए वञे थो, साॻा ई माण्हू। हाणे तव्हां ॿुधायां त 3 ॾींहं अॻु में हिकिड़ी कणिक जी सरकारी कणिक विकिरो थिए पई, उहा हिकिड़ी गाॾी पकड़ी वई आहे जेका शालतीफ़ थाणे ते केस दाख़िल, अल्ताफ़ मंगसी आहे जंहिंखे मलीर जी बि चार्ज हुई, ऐं कंबर शहदाद कोर्ट जी बि हुनखे चार्ज हुई। अल्ताफ़ मंगसी फूड डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर उहो ऑफिसर आहे, ऐं उन पंहिंजी फ़रियाद में शालतीफ़ थाणे ते गोदाम नंबर जेको 2 जो जेको गोदाम नंबर जेको 1 जो इंचार्ज आहे और इसाक मंगसी, उनजे मथां ऐं चौकीदार ऐं जेके 2 जेके चोर पकड़िया अथनि गाॾी वारा, उन्हनि जे मथां सरकारी कणिक चोरी जो केस दाख़िल करायो आहे। वरी पुलिस जी लापरवाही एतिरी आहे, या त उन ईअं बि चऊं त पुलिस बि धंधो करे थी, पुलिस बि पंहिंजा उनमें हिसाब किताब सिधा करे थी।
इंकशाफ इहो थियो, पुलिस जे ज़रिए इहो ॿुधायो त करोड़े रुपयनि जी कणिक चोरी थी आहे मलीर मां। ख़राबु कणिक पई आहे, उन जी आड़ में ही छा था कनि त भली कणिक जेका उतां कढी उहा खपाइनि था, वरी उते कणिक जेको आहे ॿी मिलाइनि था, रेती मिलाई थी वञे, उन खां पोइ ही मजबूर था जेके नवे फ्लोर मिलनि कराची में 300 खां वधीक जेके चकियूं आहिनि उन मालिकनि खे एॾो परेशान कनि था त जेका तव्हां भली कणिक असां वटां खणो था उन में जेकर तव्हां 10,000 बोरी हिकिड़ो को फ्लोर मिलो खणे थो त उनखे ज़बरदस्ती हीअ वरी चवंदा 500 बोरी तव्हांखे ख़राबु बि खणी आहे। तमामु वॾा गुज़िरियल साल त वॾो हिकिड़ो स्कैंडल थियो फ्लोर मिल त पूरो महीने जो महीनो ई कराची में फ्लोर मिलूं बंदि रहियूं, तमामु वॾा एहतिजाज थिया। त हाणे हिन वक़्तु जेका डिस्ट्रिक्ट मलीर में 2 खां 2.5 लख जेके बोरियूं ख़राबु पियूं आहिनि उन जे हवाले सां या जेके ऑफिसर जेके हटिया वरी उहे साॻा आया त उन जी का इन्वेस्टिगेशन नथी थिए, का उते जांच नथी थिए। त हाणे जेका नई सीज़न आई आहे वरी जेका ख़रीदारी थींदी त असां वटि जेका सॼी कराची में खुराक खाते जी जेका कणिक जे रखण जो जेको कैपेसिटी आहे सिर्फ़ु 22 लख आहे। वरी छा कंदा आहिनि त वञी प्राइवेट गोदाम जेको TCP खां या जेको ॿिए हंधि वञी उते गोदाम किराए ते वठंदा आहिनि, उन्हनि जो करोड़े रुपए बि किरायो हिननि जे मथां थींदो आहे, वरी उनजी आड़ में बि करप्शन कंदा आहिनि। त हाणे तव्हां ॿुधाईंदा त फ्लोर मिलनि जे ज़रिए इहो ॿुधायो त असां लखे टन हिन वक़्तु जेका लखे टन गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां असां रशिया समेत जेके ॿाहिरां जेकी कणिक लखे टन उन्हनि घुराई आहे, जंहिंमें सॼी सिंध समेत सॼे मुल्क में उहा कणिक वञे पई। त जॾहिं सिंध जे अंदरि एॾी शानदार ऐं सोन जहिड़ी कणिक मौजूदु आहे त उहा सिर्फ़ु खुराक खाते वारनि रुश्वत जे एवज़ उहा फ्लोर मिलण खे ॾियण लाइ तयारु न आहिनि ऐं चेकिन खे ॾियण लाइ तयारु आहिनि, जंहिं सिज जे करे एॾियूं वॾियूं कणिक जूं लखे बोरियूं ख़राबु आहिनि। पर हिन तव्हांखे ॿुधाइण लाइ हीअ कणिक 2012 में बि ख़राबु थी, नेब छापा आया एंटी करप्शन आई, 2018 में बि ख़राबु थी, नेब आई एंटी करप्शन आई, 2021, 22, 23 जी बि कणिक ख़राबु थी, नेब 15 ॾींहं गुज़िरियल साल वेठी ऑफिसरनि जो रिकॉर्ड तहवील थियो, पर हिन वक़्तु ताईं नेब बि जेको आहे इहा एंटी करप्शन नेब बि ज़ाहिर नथी करे त हिन ख़राबु कणिक जो ज़िम्मेवार केरु आहे, कहिड़ा कहिड़ा ऑफिसर मुलविस आहे, केतिरी कणिक चोरी थी। पर इंकशाफ इहो थियो आहे त हिन वक़्तु डिस्ट्रिक्ट मलीर जे हिन गोदामनि मां लखे करोड़ रुपयनि जी कणिक जेका चोरी थी आहे ऐं हीअ अरबे रुपयनि जी कणिक ख़राबु पई थी। बिल्कुलु वही तव्हां बिल्कुलु इंतिहाई अहम ॻाल्हि कई आहे त ॿाहिरी दुनिया मां रशिया मां यूक्रेन मां उतां कणिक घुराई वई। नबी बख़्श साहब वही मुराद जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो ऐं ॿियनि दोस्तनि जी बि, त नबी बख़्श साहब हीअ जेकी कणिक जी ॻाल्हि करे पियो वई त ॿाहिरां घुराई वई, इहा कणिक मूं पाण बि ॾिठी आहे। उन कणिक ऐं सिंध जी कणिक खे अगरि साम्हूं रखंदासीं त ईअं महसूसु थी रहियो जेको मूं पाण पे ॾिठो त उहा जेकी ॿोरी हुई उहा सॼी जो सॼी कणिक बिल्कुलु ब्लैक आहे, बिल्कुलु ख़राबु हिकिड़ी कणिक नज़र पे आई, जेको ईअं लॻी रहियो त अगरि हिन जो ॿिज अगरि असांजे आबादगारनि खे ॾिनो वेंदो त उन जी असां वटि फ़सुलु कहिड़ो थींदो ऐं सिंध जी अहिड़ी सोन जहिड़ी कणिक आहे उन सां इहो हशर कयो थो वञे। त हीअ तव्हां जेके ॾिसो पिया पॉलिसीज़ ठाहियूं थी वञनि हेॾा अरबे रुपया ख़र्च करे ॿाहिरां, त आख़िर इन जो ज़िम्मेवार तव्हां कंहिंखे था सम्झो या ही जेकी नई हुकूमत आई आहे उन सां तव्हां मीटिंग्स करे रहिया हो ऐं नयो हुननि हुकूमत साॻी हुकूमत आहे पर नवां वरी ॿिए अंदाज़ में आया आहिनि, त कहिड़ियूं तव्हां उन्हनि खे पॉलिसीज़ ॾियो था, कहिड़ियूं सलाहूं ॾियो था त जीअं घटि में घटि सिंध जी कणिक आहे जेकी हेॾी तबाही जे किनारे पहुती आहे त उनजो कुझु थी सघे। जी नबी बख़्श साहब अचे थो आवाज़ु तव्हांखे? अच्छा डिस्कनेक्ट थी आहे नबी बख़्श साहब, जीअं ई राब्तो बहाल थिए त उन सां ॿीहर पाण राब्तो कयूं था। ख़ादिम जुणे जो ख़ैरपुर मां उहो बि असां सां गॾु आहिनि। ख़ादिम छा सूरत हाल आहे कणिक जी ख़रीदारी जी उतां जे फूड सेंटर्स जी आबादगारनि जी, उन हवाले सां ॿुधाइजो। महिरबानी असलम हैदर साहब, ॻाल्हि इहा आहे त ख़ैरपुर ज़िलो जेको आहे हवाले सां तमामु वॾो ज़िलो आहे ऐं हिन वक़्तु जेको ख़ैरपुर में बम्पर कणिक जो बम्पर क्रॉप्स जेको आहे फ़सुलु आहे उहो 6 लख एकड़ खां वधीक जेको आहे उहो ॿुधाए पियो वञे, हुनजा अंगाखर अञा बि वधीक आहिनि, उहो तयारु बि आहे ऐं उन में लाबारो पइजी वियो आहे ऐं तक़रीबन फैज़गंज, ठरी मीरवा, पीर वसण इहे जेके इलाइक़ा आहिनि ॾखिण ज़िले जा उते जेको आहे सो थ्रेशर बि लॻी विया आहिनि, मार्केट में आहिनि त ॾिठो, पर ख़रीदारी जेका आहे खुराक खाते जी नाली जे करे उहा ख़रीदारी अञा जेको आहे सो न पई थिए। तव्हांखे ॿुधायूं त हिते 9 गोदाम आहिनि ऐं 53 सेंटर आहिनि ख़रीदारीअ जा, 9 गोदाम आहिनि कणिक जे रखण जे लाइ, पर हिन भेरे इहो थियो आहे त 27 कुल जेको आहे सेंटर क़ाइमु थिया आहिनि विया आहिनि ऐं
अञा ताईं जेको आहे हुनजी ख़रीदारी जेका आहे उहा शुरू न थी आहे ऐं उन सां गॾु जेके नव गोदाम आहिनि उते बि जेका इहा सूरत हाल आहे त 47,000 कणक जूं जेके बोरियूं आहिनि उहे जेका डिजिटल रिपोर्ट वई आहे उन में इहो ॼाणायो वियो आहे त 47,000 जेके 60 करोड़ जे लॻभॻि कणक आहे उहा जेको आहे सो गायब आहे कणक जी बोरियूं। उन सां गॾु गंबट ऐं ख़ैरपुर जा जेके गोदाम आहिनि उते पुराणे अघ में जेके आहिनि सेंटर इंचार्ज जेके आहिनि फूड इंस्पेक्टर आहिनि फूड DSC जेको आहे ख़ैरपुर मुनवर मीराणी उन वक़्तु जेको 4 ॾींहं अॻ में DSC हुयो उहो हुन सां मिली भगत करे उहा 11,600 रुपया पर बैग ॾिनऊं पर हाणे 8,800 रुपया ख़रीद कंदा त अञा ताईं उहा ख़रीदारी शुरू न थी आहे जंहिंजे करे वॾो जेको आहे सो हिकु त सरकार खे नुक़सानु आहे उन सां गॾु आबादगार वीचारो सख़्तु परेशान आहे। छो त हिन वक़्तु ताईं उहा ख़रीदारी न थी आहे त आबादगार वापारनि ऐं सेठनि खां जेको कर्ज़ु खणनि था बाण ऐं ॿिज में छो त बाण तमामु महांगो हुजे थो हर महांगो हुजे थो डीज़लूं महांगो हुजनि थियूं मस उन्हनि खे कर्ज़ पखा खणी कणक खे उपाइनि था था पर हाणे उहो वक़्तु सिर जेकॾहिं उन्हनि खां ख़रीदारी नथी थिए त उहे सेंटर क़ाइमु नथा थियनि त पोइ आबादगार ॾाढो लोड़े त उन्हनि खे ॿ टे नुक़सान आहिनि त ख़रीदारी जेका आहे नथी थिए त हुन में सेठनि पंहिंजा अघ मुक़ररु कनि था वापारी पंहिंजा अघ मुक़ररु कनि था ॿियो जेको वक़्तु सर जेको ख़रीद नथी थिए त मैदाननि में जेका छो त आर्स कनि था आबादगार बि त भई अञा ताईं ख़रीदारी जेका आहे उहा शुरू न थी आहे सेंटर क़ाइमु न थिया आहिनि त पोइ कणक जेका वलनि जे सूरत में या फसल जे सूरत में जेका हुजे थी उन में बरसाति बि कॾहिं कॾहिं वॾो नुक़सानु ॾेई थी वञे। हिन भेरे अञा बरसाति खां बचाव आहे पर आबादगारनि लाबारा ऐं थ्रेशर शुरू कया आहिनि पर कणक जी ख़रीदारी न थी आहे ऐं सेंटरनि जो जेको तव्हां गोदामनि जो हाल पुछो त उते जेका कणक अॻिले साल वारी हुई उहा जेको आहे 47,000 बोरियूं गाइब थी वियूं आहिनि 60 करोड़ जो जेको आहे सो गबन थियो आहे ऐं उन में तव्हांखे ॿुधायो DFC ख़ैरपुर मुनवर मीराणी ऐं 3 जेके आहिनि गोदाम इंचार्ज फूड इंस्पेक्टर गंबट सेठारजा ऐं ठरी मीरवा उहे टिनी खे जेको आहे सो उन्हनि फूड इंस्पेक्टरनि ऐं DFC खे हटायो वियो आहे पर उनजी कारकर्दगी जेका आहे उन्हनि ख़िलाफ़ का वॾी कार्रवाई न थी आहे हिनमहिल ताईं जेका ख़रीदारी न थियण जे करे हाणे इहो जेको इहो ॿुधायो पियो वञे त उन्हनि नई अघु जेको 8,800 रुपया आहे उन में ख़रीद करे पाण खे बचाइण जी कोशिशि कनि पिया। अलबत्ता हीअ आबादगार जेको आहे सख़्तु परेशान आहे 6 लख एकड़ खां वधीक जेका कणक जी क्रॉप्स आहे उहा तमामु जेको आहे सो पोइ पइजी वई आहे आबादगार परेशान आहे कंहिं बि क़िस्म जी जेको आहे सो आबादगारनि खे रिलीफ न पियो मिले ऐं हेॾी सरकार खे जेको आहे अहिड़े क़िस्म जो करप्शन जे मद में जेको नुक़सानु थिए पियो पर कार्रवाई न थियण जे करे साॻा ई इंस्पेक्टर हुजनि था हिकु इंस्पेक्टर खे तव्हांखे ॿुधायूं त 4 जेके सेंटर 5 ॾिना अथऊं उन्हनि खे सियासी हाउसनि जी पुठ भराई जे करे ऐं कुझु मनपसंदीअ जे करे कुझु रुश्वतगिरीअ जे करे जंहिं करे जेका ख़रीदारीअ में जेको गबन थींदो उहो त उहो अलॻि थींदो पर 46,000 कणक जूं बोरियूं आहिनि उहे गाइब कयूं वयूं आहिनि। बिल्कुलु वॾी ॻाल्हि आहे इंतिहाई अहम ॻाल्हि आहे ख़ादिम 46,000 कणक जूं बोरियूं गाइब हुजनि ऐं सिंध आवाम वरी हिकु दफ़ो ॿीहर इन हुकूमत ते पीपल्स पार्टी ते एतमाद जो इज़हार कयो आहे। हीअ जेके इंशाफ़ात असांजा सीनियर रिपोर्टर्स करे रहिया आहिनि ज़रूरु सिंध जे वॾे वज़ीर खे मिनिस्टर्स खे नोटिस वठणु घुरिजे छा डिपार्टमेंट में थी रहियो आहे सिंध जे फसलनि सां छा थी रहियो आहे। सगीर जीअं वहीद बि ॻाल्हि पे कई त हीअ जेकी करप्शन थिए थी या तव्हां बि पे चयो त जीअं बदनाम असां वटि आम माण्हू हूंदो त भाई SHO लॻे थो पैसा भरे थो DSP पोस्टिंग वग़ैरह त खुराक खाते जे अंदरि बि हेॾी जो करप्शन असां ॿुधूं था त इते बि पोस्टिंग हितां जी जेकी सिफारिश ऐं करप्शन इहो सॼो गॾियल तौर ते थिए थी उन्हनि जी पोस्टिंग्स वग़ैरह। बिल्कुलु असां हिकिड़े सिस्टम तहत जेका हीअ करप्शन थिए थी हाणे मां तव्हांखे न कणक ख़रीदारी जेका न पई थिए उन जा रीज़न्स आहिनि जी उहो हिन वक़्तु जेको आहे हिननि जो जेको करप्शन वारो टारगेट आहे उनजी सीज़न हले पई कणक जी चुरपुर जेका आहे हिकु ज़िले खां ॿिए ज़िले ते हीअ पाबंदी हणंदा आहिनि ऐं हिन वक़्तु जेका आहे कणक लथी आहे ऐं उन्हनि सॼो सिस्टम जेको आहे इन्हनि जो फाल थी वियो आहे। कंबर शहदाद कोट या कंहिं ॿिए ज़िले खां हिन वक़्तु जीअं ई कणक लहंदी आहे त कराची में उनजी मार्केट मथे हली वेंदी आहे त उहा जेका कणक हिन वक़्तु कराची शिफ्ट थिए पई फी ट्रक ते 1 खां 1.5 लख रुपया जेके आहिनि उहो रिश्वत वठंदा आहिनि। मुख़्तलिफ़ दादू जामशुरो समेत काठोड़ ते जेके हिननि जूं चौकियूं क़ाइमु आहिनि
सॼी कणिक जेका आहे ही कराची शिफ्ट थिए पई हिन वक़्तु ऐं ही कणिक जी ख़रीदारी फ़िलहालु शुरू न कंदा इन करे जेसि ताईं इन्हनि जो ही टारगेट पूरो थिए त मुख़्तलिफ़ ज़िलनि मां उहा कणिक कराची में अचे थी ऐं उन्हनि जा एजेंट उन्हनि जा DFCs जेके सिस्टम जो हिसो हुजनि था उहे जामशुरो दादू कंबर शहदाद कोट ऐं मलीर में उन्हनि जा इहे जेके DFC आहिनि उहे मुक़ररु थियल हुजनि था उन्हनि जी डायरेक्शन तहत उन्हनि जा ई चौकी ते माण्हू मुक़ररु थियनि था पोइ हिकिड़े सिस्टम तहत फ़ी ट्रक खां 1 खां 1.5 लख रुपया जेके आहिनि उहा रिश्वत वठी करे उहा कणिक कराची शिफ्ट कई वञे थी ऐं उहा कणिक वरी हिते ज़ख़ीरा अंदोज़ी थिए थी कराची में तव्हां ॿुधायो था जेका ही कणिक ॿाहिरियां जेका ख़रीद कई वई उन जा बि ईअं ई रीज़न्स आहिनि त असल में जेको सिंध जो खुराक खातो आहे न ही इंटरनेशनल मार्केट सां टच न आहे त जॾहिं इंटरनेशनल मार्केट में कणिक जो रेट तमामु घटि हुयो तॾहिं वञी वफ़ाक़ी हुकूमत यानी सिंध में तमामु वधीक हुयो 4000 रुपया हुयो ऐं इंटरनेशनल मार्केट में 3300 रुपया हुयो त उन्हनि इम्पोर्ट कई कणिक कराची में त उहा कणिक जेका आहे हिननि वटि पई आहे हाणे ऐं हाणे जॾहिं वरी इन्हनि जी चालाकी इहा हुजे थी जॾहिं वरी इंटरनेशनल मार्केट कणिक जो रेट जेको आहे उते वधी वञे थो जेका हिन वक़्तु कणिक कराची में ज़ख़ीरा अंदोज़ी कनि था उहा कणिक वरी स्मगल कई वञे थी ॿाहिरि मुल्क त उन में आबादगार खे कंहिं बि क़िस्म जो को फ़ाइदो कोन्हे हिननि जे हिकिड़े सिस्टम तहत ईअं करप्शन थिए थी ऐं इन्हनि जी हिन वक़्तु बि 1960 में ई डिपार्टमेंट ठहियो आहे हिन वक़्तु बि मैन्युअल सिस्टम ते इहो हले पियो सॼो सिस्टम जीअं कणिक जी ख़रीदारी थिए थी ऐं कणिक जी ख़रीदारी वक़्तु उते सॼी हिननि खे कणिक छाणी करणी आहे पहिरीं त उन में किथे मिटी त कोन्हे ऐं ईअं ई इहा सॼो प्रोसेस जेको बि वीट प्रोक्योरमेंट पॉलिसी में जेके बि शयूं शामिल आहिनि उन जे ई उबतड़ सॼो कमु कंदा आहिनि असल में हिननि खे जेको कणिक जे टारगेट सां गॾु करप्शन जो टारगेट बि पूरो करणो हूंदो आहे उन खां पोइ वरी अक्टूबर में जॾहिं ही वरी कणिक रिलीज़ कंदा आहिनि हिन वक़्तु प्रोक्योरमेंट जी जॾहिं जेका सीज़न हले पई वरी अक्टूबर में जॾहिं ही कणिक रिलीज़ कंदा आहिनि त कराची में उहे फ्लोर्स मिल्स जिन खे कमीशन जिन खां जी वठंदा आहिनि उन्हनि खे इहा कणिक वरी जारी थींदी आहे त हिकिड़े सिस्टम तहत इहा करप्शन थिए थी हिकिड़े सिस्टम तहत करप्शन थिए थी ऐं तव्हां जी ॿाहिरीं कणिक जी ॻाल्हि कयो था सॻिरीअ मूं ॾिठियूं बि आहिनि इन ते ज़रूरु रिपोर्ट बि थियणु घुरिजे इंक्वायरी बि थिए त इहा कणिक आख़िर ब्लैक छो आहे बिल्कुलु कारी कणिक आहे इन सां भला छा कहिड़ा फसल खे ऐं आवाम खे इन जा कहिड़ा फ़ाइदा थींदा वही ही जेकी ॻाल्हि ॿोल हली रही आहे त जेके बि ऑफिसर करप्शन सिस्टम इहो सॼो जेको ॻाल्हि ॿोल थो जेके ऑफिसर्स हिते मलीर में मुक़ररु आहिनि इहे साॻा ई मुक़ररु रहनि था या इहे बदिली था तब्दील थियनि था इन जॻह ते ॿिया अचनि था जीअं सगीर भाउ ॾाढो मतिलबु जेको इन्वेस्टिगेशन करे जेको आहे सो इहे शयूं साम्हूं आणे थो साॻा ई ऑफिसर आहिनि हाणे जंहिं ऑफिसर मूं पहिरीं नालो खयों त हिते डिस्ट्रिक्ट मलीर में बि हुनजी चार्ज हुजे थी त वरी ॿिए कंहिं ज़िले में बि हाणे ख़रीदारी जे वक़्तु हू जेको आहे सो मिसाल कंबर शहदाद कोट हूंदो या खैरपुर में हूंदो वरी जॾहिं तव्हां कणिक ॾियण वक़्तु जेकॾहिं फ्लोर मिल खे कणिक जॾहिं रिलीज़ कंदा अक्टूबर में त वरी उहो साॻियो ई डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोल जेको ऑफिसर हूंदो वरी उहो त मलीर में अची वेंदो छो त गोदाम मलीर में लखें टन कणिक हिते पई आहे त उहो ऑफिसर DDO सेक्रेटरी लेवल ताईं वञी जेको आहे सो उनजा पावर्स आहिनि उहा हिकिड़ी चेन आहे जेका एॾो वॾो बासर ऑफिसर हुजे थो त साॻियो ई ऑफिसर उहो जीअं सगीर भाउ चयो त दादू में काठोड़ में बिल्कुलु मलीर काठोड़ में त 2-3 चौकियूं लॻंदियूं आहिनि जिते उते राति जो पाण उन वक़्तु गुज़िरियल साल त ईअं थियो त सरियाम सेक्रेटरी डिप्टी डायरेक्टर ही DG ऐं डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर पाण रोज़ानो राति जो अची वेहंदा आहिनि ऐं कणिक जेको आहे सो उतां काठोड़ खां हिकिड़ी सोराबगोट खां वेंदी आहे ॿी वरी जेको आहे लिंक रोड गुलशन नदी खां वरी हीअ जेके पंहिंजो हीअ जेको पंहिंजो ही कोरंगी वारी जेको एरिया आहे शारा फैसल हितां ईंदी आहे तमामु वॾी जेको आहे सो इदारे सां नाइंसाफ़ी सीज़नल अरबे रुपयनि जी चइजे अरबे बिल्कुलु साॻा ई ऑफिसर अगरि हाणे तव्हां ॿुधायो जीअं हाणे FIR 3 ॾींहं जो अरबे रुपयनि जी करप्शन लाइ पोस्टिंग लाइ वरी एतिरा ई उहे पैसा भरींदा 3 ॾींहं जॾहिं FIR थी आहे न त उहो जेको अल्ताफ़ मंगसी डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर हो उनखे हटायो वियो आहे ऐं जेको मक़सूद गुमर जेको डिप्टी डायरेक्टर उहो त एॾो चवंदा बासर आहे ऐं आहे बि रेवेन्यू खाते सां हुनजो तालुक आहे उहो फूड डिपार्टमेंट जो बि न आहे गुज़िरियल साल उहो डिप्टी डायरेक्टर हैदराबाद बि हो डिप्टी डायरेक्टर कराची बि हो उहो हिन वक़्तु जीअं चोरी पकड़ी आहे सरकारी चोरी त फौरी तौर ते उनखे बि हटायो वियो आहे
डिप्टी डायरेक्टर बि हटियो आहे, डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर बि हटियो आहे, जेके ऐं तव्हांखे ॿुधायां जेके गोदामनि जा इंचार्ज हींअर मौजूदु आहिनि जी त उहे नेब ज़दा आहिनि, एंटी करप्शन ज़दा आहिनि, उहे साॻा माण्हू आहिनि जेके डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर आहिनि उहे नेब ज़दा आहिनि, एंटी करप्शन ज़दा आहिनि। ऐं जेको डिप्टी डायरेक्टर ऐं डायरेक्टर बि अचनि था उन्हनि जा केसिस ऑलरेडी नेब में पियल इंक्वायरी जी नेब जी का हुननि खे परवाह अहमियत ई कोन्हे न आहे, का। परवाह ई ऐं न आहे। असांजे नज़र में पुलिस डिपार्टमेंट, हेल्थ, एजुकेशन इहे हूंदा आहिनि, पर ही जेके खातनि में ज़ुल्म थिए थो ही त इंतिहा आहे। ऐं ज़ुल्म न आहे त फ्लोर मिल वारा था चवनि त जेकॾहिं असां मीडिया ते अचूं था त असांजी फ्लोर मिल खे बंदि करण जा हिन वटि हज़ार हिननि वटि हरबा आहिनि। कानून पंहिंजीअ ते अचनि थो त अलाए छा छा ही पंहिंजा पेश त कनि हींअर था। फ्लोर बिल्कुलु जी जी भई पाण प्रोग्राम टाइम मुख़्तसिर आहे। निज़ाम आख़िर में त जेके उतां जा दादू जा आबादगार आहिनि उन्हनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी हूंदी, आबादगार जी कहिड़ी परेशानियूं आहिनि, छा मुतालबो करे रहिया आहिनि? निज़ाम अचे थो आवाज़ तव्हांखे? आबादकारनि जो इहो ई मुतालबो आहे त फौरी तौर कणक जी ख़रीदारी शुरू कराई वञे ऐं फौरी तौर सेंटर खोलिया वञनि। पर हिन वक़्तु ताईं जेके सेंटर नथा खुलनि उनजो सबबु हिकिड़ो इहो ॿुधाइनि था आबादगार त ही पंहिंजा मनपसंदि माण्हू जेके आहिनि मुक़ररु करण लाइ सेंटरनि ते उन्हनि जूं लिस्टूं ठही रहियूं आहिनि, उन्हनि जा वाक लॻी रहिया आहिनि, इहे इल्ज़ाम हणी रहिया आहिनि आबादगार त सरकार इन जे करे मुतारनि सियासी माण्हुनि जा माण्हू मनपसंदि माण्हू मुक़ररु करण लाइ लिस्टूं ठही रहियूं आहिनि। उहे जॾहिं लिस्टूं मुकमिल थींदियूं, हुननि जा जॾहिं मुकमिल थींदा पंहिंजा मफ़ाद, उन खां पोइ उन्हनि खे टारगेट ॾिनो वेंदो त हू सेंटर खोलनि ऐं कणक जी ख़रीदारी कनि। हिन वक़्तु कणक जेका आहे बम्पर फसल दादू ज़िले में जेको लॻंदो आहे, उहे आबादगार वीचारा मथे ते हथ आहिनि उन्हनि जे, उहे मजबूरीअ में घटि घटि विकिरो करे रहिया आहिनि। उहा कणक बासर जेके वापारी आहिनि उहे मंगल कनि था कराची ऐं ॿियनि वॾनि शहरनि तां, जेतोणीकि कणक ते लहंदी आहे त पाबंदी लॻाई वेंदी आहे। ऐं गुज़िरियल साल बि उन वक़्त जे असिस्टेंट कमिश्नर शाहनवाज़ मीराणी छापा हया, उहा जेका ॿाहिरि मुंतकिल पई थिए कणक उहा हथु कई, पर थोरनि ई टाइम खां पोइ उहे बासर माण्हुनि जूं, मुतारनि जूं, सियासी माण्हुनि जूं फ़ोनूं आयूं, उहे जेके कणक जा वॾा वॾा ट्रकूं आहिनि, वॾा वॾा टालर आहिनि, उहे उतां ई रिलीज़ थी विया। उहा कणक एसी जेका आहे ज़ब्त कई त सरकारी तहवील में ॾिनी वञे, पर उन्हनि ते अमल न थी सघियो। ही जेका चेन हले थी सॼी सिंध में, त हिन ज़िले खां ॿिए ज़िले में कणक टपाईंदो हिकिड़ो ऑफिसर, उन ज़िले खां अॻिते जेका आहे ॿियो ऑफिसर कणक जेका मुंतकिल कराईंदो। इहा त सॼी चेन ठहियल आहे सॼी सिंध में। जेको वॾो कारोबार आहे खुराक खाते जे अमलदारनि जो, हिकु त करप्शन कनि था, ॿिए तरफ़ कणक जेका आहे मंगिल थिए थी उन ते अलॻि पैसा वठनि था, ऐं टियों मरहलो जॾहिं अचे थो चक्की मालिकनि ते जेका कणक ही विकिरो करे ॾियनि था त सस्ते अघ ते, सरकारी अघ ते जेको आहे अटो मार्केट में ॾिनो वञे, त उन मरहले में अलॻि करप्शन कई थी वञे ऐं पंहिंजूं हथ ठोकियूं जेके आहिनि चकियूं रिकॉर्ड में ॼाणाए थियूं वञनि, जेके उहे आहिनि कोन, उन्हनि जे नालनि ते जेके आहिनि हज़ारे बोरियूं चालान जेके प्यारे वरितियूं वञनि थियूं, उहे बि वधीक अघ ते जेके आहिनि ऑफिसर विकिरो कनि था। त चइनी तरफ़नि खां जेको करप्शन थिए थी, ग़लति प्लानिंग आहे, माना परेशानी आहे आबादगार हारी खे, त चइनी तरफ़नि खां आहे। त इहो सॼो महांगाई जो ॿार वरी मां चवंदुसि त ग़रीब बोरियत मुश्किल माण्हू आम माण्हू भोॻे थो, पर सरकार जो इन तरफ़ को तवजो कोन्हे। तवजो इन तरफ़ आहे त सॼी सिंध जा जेके ज़िला आहिनि उन में घणी कमाई कहिड़े ज़िले में थींदी ऐं घणो टारगेट कंहिंखे ॾिजे ऐं कहिड़ो ऑफिसर किथे मुक़ररु कजे। हिन वक़्तु इहे ई लिस्टूं हलनि थियूं, उन्हनि लिस्टुनि ते कमु हले पियो त कंहिंजा माण्हू किथे मनपसंदि रखजनि। उन जेको हले पियो सिस्टम जी जेका चेन थिए पई, उहा चेन सां मिलाइण लाइ इहो हिन वक़्तु ताईं इन जे करे ख़रीदारी न थी सघी आहे ऐं आबादगार हारी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे बिल्कुलु ठीकु था तव्हां चओ, माना जंहिं ज़िले में वधीक जेको ज़िले जो ऑफिसर वधीक करप्शन करे ॾेखारींदो उनखे वधीक शाबस मिलंदी। वॾी महिरबानी निज़ाम तव्हांजी, वही तव्हांजी सगीर, तव्हांजी वॾी महिरबानी, ख़ादिम जुड़ण जो तव्हांजी महिरबानी, नबी बख़्श सचो साहब तव्हां सभिनी जी महिरबानी। फौरी तौर ते ख़रीदारी शुरू थियणु घुरिजे। सिंध जे अंदरि कणक जो फ़सुलु केतिरे वक़्त खां तयारु आहे, कणक जी ख़रीदारी शुरू थिए, टारगेट उन जा पूरो थिए, टारगेट अञा वधायो वञे। तमामु अहम फ़सुलु सिंध जो शानदार फ़सुलु उन जी तबाही थी रही आहे, उहो तबाह थी रहियो आहे।
उन जो फौरी तौर ते नोटिस वठी सिंध हुकूमत नई हुकूमत चूंडियल जेकी हुकूमत आई आहे नई वज़ारत उन खे एॾी जेको पॉलिसियूं ठाहिणु घुरिजनि ऐं हेॾा वॾा जेके इंकशाफ़ात थियनि था फ़क़ति हिकिड़ो ई प्रोग्राम ॾिसी करे असांजे सीनियर रिपोर्टर्स जी ॻाल्हि ॿोल ॿुधी करे इन ते ई अगरि इंक्वायरी थिए त हीअ करप्शन थिए कीअं थी ऑफिसर जी पोस्टूं कीअं थियनि थियूं इन ते इंक्वायरी थिए तॾहिं बि कुझु न कुझु थी सघे थो। उन लाइ मामिलो सॼो इहो आहे त नियतूं हुजनि सीरियस इन खे वरितो वञे त सिंध जा फसल बि बहितर थी सघनि था करप्शन खे बि बुंजो अची सघे थो। नवनि इशूज़ सां गॾु ॿीहर गॾंदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अलाह